अल्लाह 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 अल्लाह। सोनी सदको सदको अगे तो चंदी है सुभान अल्लाह हाने त अल्लाह 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 पई चवी। खिल छोरी खिल जेॾो वणे तेॾो खिल। 5 ॾींहं मां गुज़ारा बाक़ी 5 ॾींहं से बि ॾुखिया सुखिया गुज़ारे वेंदसि। पोइ तव्हां ॿिन्हिनि खां समूरा हाल वाल वठंदसि। अदी इन्हनि 5 ॾींहनि में उहा सोणी तोसां अहिड़ी त हालत कढी जो 5 साल हिन बेड तो उथंदी ई न। नथी ख़ुशि तोखे बि ॿुधाईंदसि। हाँ 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 हे जेको मां तोखे लिकी लिकी मानी आणे थी ॾियां सम्झ अॼु खां पोइ इहो बि बंदि कई पई। हाणे तूं मूंखे ॾे धमकियूं मूंखे कहिड़ो लाचार आहे जो मां उन सोणीअ जो छिड़बू सही करे तोखे आणे ॾियां मानी। मूंखे अहिड़ो लाचार कोन्हे। जे पंहिंजी ज़िंदगी बचाइणी आहे त पोइ इन चोरीअ जी हाँ हाँ ये अखियूं पोटारे करे छा पई ॾिसी। न सोनी तूं जो इन में को बि ॾोह न। इहो अछो मुंहुं इन सोणीअ जो आहे। बसि दुआ कर त बाक़ी ख़ैरनि सां ई 5 ॾींहं गुज़ारे छॾिया। अरे सियाड़ी अल्लाह साईं ख़ैर कंदो हिम्मत न हार। बाक़ी 5 ॾींहं बचा कीअं गुज़री वेंदा। तुंहिंजे लाइ इहे 5 ॾींहं आहिनि पर मूंखे अलाए छो इहे 5 ॾींहं 5 साल था लॻनि। हा रे सियाणी जेकॾहिं सुणी तोसां ईअं ई हलंदी रही न त इहे 2 ॾींहं तोखे सदिन बराबरि लॻंदा। सोनी जे तूं मूंसां थोरी बि भलाई करे त मां इहे 5 ॾींहं वॾे मज़े सां गुज़ारे छॾींदसि। अरे सियाणी इहा मुंहिंजी भलाई अथई जो तूं ज़िंदा आहीं न त हिन 5 ॾींहंनि में सुणी तोखे अलाए किथे पुॼाए छॾिया। जेकॾहिं तूं मूं ते एतिरी भलाई कई बि आहे त पोइ मूं मां हथ न कढ। बाक़ी इहे 5 ॾींहं बि तूं मूंसां साथ न पाए। तूं हुकुम कर मां तुंहिंजे लाइ छा कयां। तूं ॿियो कुझु बि न कर। बसि जॾहिं तूं मुंहिंजे कमरे में अचे त पोतीअ जे कुंड में थोरी मानी खणी ईंदी कर। इहा बि तुंहिंजी मूं मथां भलाई हूंदी। ॾाढी कोशिशि थी कयां पर जॾहिं बि हिन कमरे ॾे अचां थी न सुणी मूंखां झटती वठी करे पोइ हिन कमरे में छॾींदी आहे। हा हूंदो ईअं। हूंदी न ईअं ई आहे ईअं ई। मञो हा सोनी ईअं ई हूंदो पर आहे छोरी कंहिंजी धीअ। केरां जी सा त ॾिछ हूंदसि। सोनी मां हाणे घणो नथी ॻाल्हाए सघां। छो रे सियाणी कमज़ोरी थी वई आहे। घणो ॻाल्हायां थी त ॼाड़ियुनि में सूर थो पइजी वञे। बुख वञे थी ज़ोर वठंदी। मूं मथां इहा भलाई कर त मानीअ टुकुर खणी अचो। सोनी सदको सदको मुंहिंजी रे सियाणी मानी खोड़ तूं दिलि न ला मां इजो थी खणी अचां। चई त वई आहे ज्योति आणा पर इहा राति ताईं न मोटंदी। 2 छोरी सलाह में आहे पर ख़ैर 5 ॾींहं इहा ख़ैर सां गुज़री वेंदा। मां त ख़ान तव्हांजो अची अॻु वरितो भला कुझु चयाई बि सही आहे। ईअं मिड़ई रोला पाड़े तव्हां ॾिसंदो रहियो। ज़ाहिर आहे सर ॾांद निकिता अथसि। कुझु त खान खोड़ियूं हणंदो न। नजीब हाणे तव्हां ॿई पंहिंजा पेर पका रखिजो। छा तव्हां अञा ताईं नजीब खे सुञाणे न आहे सघिया?
ॾिसे थो नजीब जा हाल नजवान तोखे मां न सुञाणी को ॿियो सुञाणी नजीब तो ते मूंखे पक आहे त तूं बाहि मां बची लोह थी या लोह पर होशू खे बि सम्झाए छॾ इहो बि लोह थी वञे बस बेफ़िक्र रहो रे सर जेतिरो तव्हां नजीब जे मथां भरोसो रखो था मुंहिंजे मथां बि ओतिरो ई रखी सघो था। हा रे सर होशू कॾहिं बि हेणी न ॿोलींदो भली तव्हां बाहि जे मच में उछलाए छॾियोसि। ॾिस नजीब हाणे हिकिड़ो सियाणो माण्हू आहे हाणे हू त सॼे दर जी ॼाण रखे थो हू सभिनीनि जे पोयां लॻंदो पाण बि पंहिंजा माण्हू बि लॻाए छॾींदो उन में तूं शामिल हुजी या होशू इन खां अलावा ख़ान तव्हांजे माण्हुनि जी कढ बि पंहिंजा माण्हू लॻाए छॾींदा जेसि ताईं इन ॻाल्हि जे तह ताईं नथो वञे त दांद हुन जा कंहिं कढणा आहिनि हू माठ करे कोन वेहंदो। रे सर जेकी मां दोस्त ख़ान जे दांद कढण लाइ वठी वियो हुउसि न उन्हनि मुंहिंजे दोस्तनि जो घाट घाट जो पाणी पीतल आहे। तूं बि ख़ान खे चङी तरह सुञाणे नजीब तूं माठ करे कोन वेहंदो हू बि तह ताईं वेंदो इन करे चवां थो त दांदनि खे कोड़ाए छॾ बाबा इन ई दांदनि वसीले मां ख़ान खे गोॾनि भर झुकाईंदुसि तॾहिं त मां दांद नथो कोरायां। ठीकु आहे नजीब हाणे मां तुंहिंजे मथां ऐं तुंहिंजे दोस्त होशू जे मथां छॾियो आहे तव्हांखे जेको वणे सो वञी कयो पर यार मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो मस मस वञी तर में असांजो हिकु नओं डहकाव पैदा थियो आहे ईअं न थिए जो हाल जे साम्हूं मुंहिंजो कमु थो ठुकराए छॾियो त ख़ान खे हाणे ख़बर पइजी वई आहे त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते फेरा कारीगर ते फेरा मजबूर गुलाम कादर मजबूर भली खणी केॾो बि सुञो हुजे इहे अंगण मुंहिंजे लाडल जा वसंदा सदा अंगण गुलाम कादर जा वसंदा भाइर भाटिया खिली खीर पीअंदा चाचा मामा खिली ख़ुशि थींदा इहे अंगण मुंहिंजे गुलण जा वसंदा सदा अंगण मुंहिंजे गुलण जा वसंदा। अदी अदी हूअ काॾे वई खैर आज सिर ॾेखार हुजे तो वारी हूअ तो खां शर्म आहे अंदर हली वई आहे। मूंखे पाण ॾाढो शर्म थो अचे मुंह गेंटो शर्माए त थो पियो ॿुडी नथो मरे। अदी खेरा मां इहो फ्रूट वठी आयो आहियां हुनजे लाइ पियो हुजे मां पाण खे पंहिंजे हथनि सां खाराईंदीसांसि। हा अदी खेरा हे फ्रूट खाराइसि कुझु रत करे ॾाढी कमज़ोर थी वई आहे लिच कदी थी अचे पई। कमज़ोर ॿियो न त छा हा जाई बि बेचारी कमज़ोर थी वई आहे। इहो गुलाम कादर रोज़ फ्रूटड़ो वठी ईंदो कर दादा त खारायांसि। हा अदी खेरा इहो मां रोज़ वठी ईंदुसि पर अदी इहो त ॿुधाए असांजो निकाह कॾहिं कराए पई पहिरियों जेको मां तोखे कमु चयो आहे गुलाम कादर उहो कयो अथई। अदी कमु त वाह जो कयां पर अदी ख़ौफ़ थो थिए मूंखे करां जे सिर ॾे ख़ैर हुजे ओ गुलाम कादर तो भी शादी कोन कई। अदी खेरा ओ अदी खेरा कुरान खे मञी इहा ॻाल्हि त न कर मुंहिंजो हियां छिड़ी पवंदो अदी करां जे सिर ॾे ख़ैर हुजे जे तूं पंहिंजे हियां में छिजण खां थो डिॼे त पोइ मुंहिंजो कमु कयो अथई जे उहो कमु करे ॾे
त तुंहिंजो निकाह जन्नत सां थींदो जे न त मां ॾियां थी पई अधे चिबड़ खे वञी पाण खे पूरे ईंदो तावीज़ ऐं पोइ उमेद न रखजांइ हा पोइ मां जन्नत जूं लावां अधे चिबड़ सां लहराईंदसि यादि रखजांइ ईअं वरी कीअं थींदो अदी मां अॼु राति ई वञी मरी मथो ॾेई बि इहो तावीज़ पूरे ईंदुसि त पोइ ख़ैर जेसर ॾे ख़ैर हुजे सम्झ त पोइ जन्नत तुंहिंजी कुआर आहे ई आहे दिल चाहे सके कोई हाँ उठा नहीं ही छा मजो सोनी तुझे इश्क जोगी बणाए छॾियो आहे जोगी जॾहिं त मां तुंहिंजी आहियां सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजी पोइ अहिड़ा हाल छो कया अथई ॿियो छा कयां सोनी ही ज़ालिम ज़मानो तोसां मिलण बि त ॾे न तॾहिं त ही वेस करे तोसां मिलण थो अचां जेकॾहिं तोखे कंहिं ते ॾिसी वरितो न ऐं तोखे सुञाणे वरितो त पोइ तोखे ज़िंदा कोन छॾींदा सोनी तुंहिंजी मोहबत में जेकॾहिं मौत आयो न त अखियुनि ते Yeah. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good, fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts, I pop off when I hear people say I cannot. I get off to the thought of proving everyone wrong, I won't stop to the top, so you better back off and get lost. I'ma stay loud, stay proud, never running out, never heading south. I'll be spreading out, call it word of mouth, can't put me down, I'll be getting loud. You can have your doubts, not what I'm about, have your cloud, it be raining now, I keep making sound, go another round, I'm legend bound, can't stop me now. You don't wanna fuck with me, a slow burn like a जो कड़ी सोचुन में गुमा चाचा गाना जेको मोहब्बत जो पाठ पढ़ायो थी न बस उन में गुम थी वियो हथियार खणण खां प्यार सुठो आहे पुत्र एतिरो मजबूर कनि था जो हू हथनि में हथियार खणनि था ही ज़ालिम ज़मानो ॿिनि प्यार कंदड़नि खे एतिरो मजबूर कनि था जो हू हथनि में हथियार खणनि था मोहब्बत करण वारनि जो मिलाप थिए इहो ज़रूरी न आहे मजो जिन इश्क कयो उहे त ऋणनि ऐं भरनि में रुलिजी चाचा मां घणो ई भरनि में रुली चुको आहियां बसि हाणे दिलि चवे थी महबूब मिले ऐं पंहिंजो घर आबाद कयां मुंहिंजी दुआ तोसां आहे अलाह कंदो त तुंहिंजो घर जल्दी आबाद थी वेंदो आमीन चाचा आमीन अने छा तो समझी त नजीबा चोर थी सघनि था दया नजीब सां गॾु जेको हमरा हो हुनजो नालो ख़ुशू हुनजे दोस्तनि खे मां सम्झा पर इहे मूंसां सची कोन कंदा इन करे हुनजे दोस्तनि मथां बार न पवंदो खान जेकॾहिं असांजे ॾांदनि में चोर नजीब आहे त मूसा खान जे कमदार मोर खे सभु ख़बर हूंदी उन्हीअ खे ख़बर हूंदी पर तुंहिंजो मक़सदु त हुनखे ॿधी हिते खणी अचो खाना तुंहिंजी मां पचाए सघंदो ॿिनि पादरनि सां इहो सची कंदो ॿिनि पादरनि सां पर इहो निभागो हथ ईंदो किथे खाना सुबुह जो ज़मीन ते निकिरंदो हूंदो इहो जीअं ई ज़मीन ते निकिरे न हुनखे ॿधी खणी अचो जेकॾहिं मोर खे ख़बर हूंदी त पादरनि सां सभु सचूं करे वेहंदो जी बहादुर खान हा न ॾे हाल अहवाल का ख़बर पई अञा त का बि ख़बर न आहे पई छा बहाना बि खुड़कन आहे पई थोरो शक मूसा खान तरफ़ वञे थो FIR दाख़िल कराई अथई चोरीअ जी उन ॾींहुं रिपोर्ट लिखाए छॾी हुई पर तव्हांखे त ख़बर आहे रस बहादुर खान यादो की पुलिस कंदी छा खान जॾहिं चोर ज़ाहिर थींदा न पोइ त कुझु पुलिस खे करणो ई पवंदो न बहादुर खान तव्हांजे तर जो को माण्हू ॾिठो आयो आहे हुनजे वास्ते वारो को हुजे त असांखे ॾस ॾियो कहिड़ो माण्हू होशू होशू इहो तव्हांजे मथां जेके इहे दोदाईंदा आहिनि वेठा हा हा चङी तरह सुञाणा न 24 कलाक इहो होशू इन नजीब सां गॾु
हाणे नहीं होशो जी पार खोटराए उन मथा मूंखे ज़ोर रखाए ॾियो। हाँ न कोशिश कयां थो इन्ही होशूअ मथां बि मां ज़ोर ॾियां थो। इहा कोशिश सिर्फ़ तव्हां मूंखे करे ॾियो, बाक़ी हेॾा जी कोशिश मां पाण कयां थो। हा अला भलाई कंदो खाना, अला भलाई कंदो। तूं पंहिंजी पूरी पूरी कोशिश जारी रख। ख़बर है बहादुर खाना, सब सड़ाई। छो तारी अञा ताईं सुती नाही? न मूंसां अञा ताईं नाहे आयो। तुंहिंजो कमु अथसि? पुछा कयांसीं बाबा जे बारे में। अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे थी, तूं आराम कर। तो मोर खां मालूम कयो? हा, मां न्यापो कयो हुयोमांसि, पर मोर उन वक़्तु ज़मीन ते निकिरी वियो हो। अॼु राति मूंसां खां पुछा करे मूंखे सुबुह ज़रूरु ॿुधाइजां। दादली, अलाह ख़ैर कंदो। जेकॾहिं मूंसां सच न ॿुधायो त मां तोखे मोर खां सुबुह जो पुछी ॿुधाईंदसि। और जवान नहीं नची बारन जा एतिरा पादर खाई पोइ बि चुप वेठो आहीं। इहा हक़ीक़त रेस सां कर। जॾहिं इहा ख़बर रेस खे पवंदी त नची ॿारनि जो सिर ई खणी छॾींदो। मुंहिंजो पलांद बि थी वेंदो ऐं इन मुछर में मुंहिंजी जान बि छुटी पवंदी। अरे डोर कहिड़ी सोचनि में गुम आहे? रेस, जेकॾहिं हक़ीक़त थो ॿुधायां त पादर थो खावां, जेकॾहिं नथो ॿुधायां त अंदरि थो सड़े असुल। हक़ीक़त? कहिड़ी हक़ीक़त? इहा हक़ीक़त रेस, इहा मां एतिरा ॾींहं हुयुसि किथे। अड़े इहो त तो ॿुधायो हो बीमार हैं, ॻोठ में हैं। बीमार किथे बाबा, बीमार किथे? बाक़ी रेस, असुल हक़ीक़त इहा आहे त नजी बि मूंखे बत्ती खणी वियो हुई। छा? फिरियो किथे नजीब जे मुंह ते वात न खोले। रेस, बस बस मूंखे ख़बर आहे तूं कहिड़ी बकवास कंदे। पाठ करे पई अजीब। बाबा मां हलां तो अंदर। वैसा असां कुछ देर वेहूं था, पोइ वेंदासीं। अरे बोर, तूं सॼो ॾींहुं कंदो छा आहे? मूंखे पहिरियों इहो ॿुधाए त कंदो छा आहे? वञी ते तूं कोन थो वञे। अलाए कहिड़ो उते असर थो थिए। सॼी राति जो उजागो तूं थो करे, सुबुह जो ताईं सुतो पियो। हाणे टाइम घणो थियो आहे? ॾींहुं चढ़ी आयो आहे। इते ई पियो धूड़ पाए। वञ वञ वञी ते वञी ॾिस त हारी नारी कमु कनि था या न, या वरी वतन था ढोर असांजो फसल फैलाईंदा। सम्झई? हाज़िर बाबा साईं, मां हींअर ई थो वञा होॾे। हा त वञ, निकल कर। अलाए नची बि ॿुधी त कोन वरितो। माला तो हितो निकिरण जी कयां, न त इहो ॿीहर मुछर खंभे न खणी वञे।